मूंखे मौत त क़बूल आ, पर मां नादर खां सवाइ ठीकजी कोन थींदसि। मुंहिंजे वेझो बि न अचिजांइ। मां पंहिंजे मक़सद में बि कामयाबु थींदुसि ऐं तोखे मरण बि कोन ॾींदुसि। गोली ना राजा, गोली ना राजा, गोली ना राजा। नादर, 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 नादरुद्दीन, नादर, नादर, नादर। अदी मुरादी, तू वॾी आड़ी काप माई आई। दे ख़बर या साले वारी छोरी भॼी वई या? अदा मुंहिंजी ज़बान न खोल रहा है। जेकर आऊं कुछ हूंदुसि न त साले मूं ते लठ खणी ईंदो। सही ॻाल्हि इहा आहे त बस छोरी जा प्रकार सही न आहिनि। अदी मुरादी, शक मूंखे पहिरियों बि हुयो त छोरीअ ॾिनो आहे पेरनि ते ज़ोर, पर हाणे पक थी वई। सुड़ी अदा असांजो छा वञे, या सदोरी ॼाणे साले ॼाणे असांजो छा। सच थी चई माई, सच। हूअं बि खून खतोरी लिकण जहिड़ो न आहे। ॻाल्हि त हिकिड़े ॾींहुं ज़ाहिर थींदी न। इहो साल ऐं तगियो केॾा बि खणी ॻाल्हियुनि खे वट ॾियनि न, पर ॻाल्हि लिकंदी कान। ऐं मासी मुरादी बि त चुप करे वेहे न। बस ॾे अदा, आऊं कूड़ ॻाल्हायां कोन ऐं वरी सच खे लिकायां बि कोन। छो लिकायां? सच सच आहे। अदी मुरादी, सच त उहो ई बि कोन लिकंदो आहे। अदा हाणे हिकिड़ो कमु कर, ए गोहर आहे न गोहर, उन वटि वञ। ओहो तोखां का ॻाल्हि लिकाईंदो बि कोन्हे, सभु तोखे सच ॿुधाईंदो। उन खां त वञी पुछ न। ठीकु आहे अदी, पोइ मां वञा थो गोहर ॾे। अदी हाणे मूंखां वधीक बर्दाश्त नथो थिए। ज़मीन जे मामले में तूं विच में न अच। इहो कमु असां मर्दनि जो आहे, औरतुनि जो न। अदा मूं बस कई, ही ज़मीनूं ऐं मिल्कियत तव्हांखे ई आई। मूंखे त रुगो 2 वेलनि जी मानी ॾियो, मुंहिंजे लाइ इहा ई खोड़ आहे। अदी तूं असांजी वॾी आहे, तुंहिंजे लाइ लख इज़तूं आहिनि। तूं असांजे राज जी राणी आहे। हेलो, केर? छो फोन कई अथई? छा नादिर ज़ख्मी आहे? कीअं थियो नादिर ज़ख्मी? तूं ॿुधाए छो नथो त आख़िर नादिर ज़ख्मी थियो कीअं? ठीकु आहे। अदा आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे? छा थियो आहे नादिर खे? ॿुधाई छो न तो लिकाई छो थो पियो? अदी नादिर ज़ख्मी थी पियो आहे ऐं तव्हांखे बि मूंसां गॾु हलणो पवंदो अस्पताल। अचो था हलो। हा अदा हलो। यार गौर, अॼु सुबुह खां मुंहिंजी खाॿी अखि पे थी फरके। अलाह ख़ैर करे। बाबा बाम न कर। न बाबा, मुंहिंजी आज़मायल आहे। ॾिस जाए नुक़सान थिए ई थिए। बाबा इन अखियुनि जे बाम मां निकिरी अचो। अलाह ख़ैर करो। हेलो रईस जी। रईस जी जी जी। रईस जी जी जी। रईस हाज़िर हाज़िर। अल्लाह ख़ैर करो। छा थियो आहे? बाबा तो सही पे चयो, वॾो नुक़सान थियो आहे। नादिर ख़ान ज़ख्मी थी पियो आहे, आईसीयू में आहे। नादिर ज़ख्मी कीअं थियो? एक्सीडेंट थियो आहे या कंहिं ची भट ॾिनसि? हाणे पियो त अस्पताल में ची ची करे। बाबा गुल्लू विड़ियो अथसि। सालार खान वारा अस्पताल में आहिनि ऐं चवनि पिया त हमरा जो चाड़ो कोन्हे को। पोइ भला पाण बि रेडी हलूं था? हलण त असांखे बि घुर्जे। ॿुध, किथे हो चक्कर?
छोरी सदोरीअ जो तो कोन्हे? सोराना बाबा, सोराना न सदोरी जो चक्कर आ। ओ या छोरी अञा अलाए केतिरा खून कराईंदी साईं। ख़ैर ॾिसूं था हिन ॻाल्हि खे। वेचारियूं कमकार में लॻी पयूं आहिनि। अमा अदा साले आहे न मासी, बाबा त ॿाहिरि वियल आहे। ख़ैर त आहे न? अमा चईं पे अधो हुजे हा न त मुबारक ॾियांसि। मुबारक वरी साजी। अमा सदोरी मिली वई आहे न? सदोरी मिली वई आहे? काथे आहे सदोरी? हाय हाय, ख़ुशि त इहे पई थी ॼण हज तां मोटी आई आहे। रईस नादिर ख़ान खे ख़बर पइजी वई त गुलू अगवा करे वियोसि। नादिर खे कीअं ख़बर पई त सदोरी खे गुलू अगवा करे वियो आहे? चवनि था त हिन गुलू खे उफट मारे छॾियोनि। बाक़ी सदोरी ऐं नादिर ज़ख़्मी थी पिया आहिनि। अदा बरू काथे आहे ऐं सदोरी कीअं आहे? सभु अस्पताल में आहे न। पर चवनि था त सदोरी खे होश अची वियो आहे। सभु ठीकु आहे, अलाह कंदो सभु ख़ैर थी वेंदो। अलाह साईं ख़ैर कंदो। बाबा अचे त मां ॿुधायांसि थी। बसि मां तव्हांजी मर्ज़ी, मुंहिंजो कमु हो तव्हांखे ॿुधाइणु, इतला ॾियणु। हाणे वञी ॿियनि खे बि ॿुधायां थी। बाक़ी हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। वञा थी, ॿुधाईंदी वञा थी सभिनीनि खे। डॉक्टर साहब, नादिर जी हाणे तबियत कीअं आहे? नादर जी हालत ठीकु न आहे। जेसीं ताईं होश में नथो अचे तेसीं असां कुझु नथा अची सघूं। डॉक्टर साहब केसीं ताईं होश में अची सघे थो? दुआ कयो, वधीक कुझु बि नथा अची सघूं। डॉक्टर साहब, जेकॾहिं ॿी के अस्पताल में इलाज मुमकिन आहे त असां उते बि वञण लाइ तयारु आहियूं। मुंहिंजो मतिलबु आहे त मुल्क जी कंहिं बि अस्पताल में। त पोइ हिन खे कराची खणाए वञो, थी सघे थो त हिन में वधीक इम्प्रूवमेंट अची वञे। हा डॉक्टर साहब, असां कराची वेंदासीं। त पोइ मुंहिंजो तजुर्बो बि इहो ई थो चवे त मरीज़ जी हालत बि साॻी रहंदी। ठीकु आहे डॉक्टर साहब, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तव्हांजो तजुर्बो इहो ई थो चए त पोइ हिन जो इलाजु तव्हां ई कयो। ही मां किथे आहियां? चैरिटेबल अस्पताल ज़ुएब क्लिनिक आहे। मां डॉक्टर बीठो आहियां, तव्हांजो इलाजु हले पियो। तव्हां इंशाल्लाह ठीकु थी वेंदो। नादर काथे आहे? कीअं आयो? मूंखे ॿुधायो डॉक्टर साहब, नादर कीअं आहे? नादर ॿिए रूम में दाख़िल आहे, हुनजो बि इलाजु हले पियो। उहो इम्प्रूवमेंट में हुन में अची वई आहे। उहो हाणे ठीकु आहे, हाणे बहितर आहे। हुनजी परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे, काफ़ी बहितर आहे। उहो बि ठीकु आहे हाणे। बरुपुट दे हाल वाल सदोरी किथे आ? नादिर कीअं आ? दुश्मन जो लाश किथे आ? अबा ख़ैर ई त नाहे। नादर जी हालत ठीकु न आहे। नादर ऐं सदोरी अस्पताल में आहिनि। गुलू गायब आहे। मूं केस दाख़िल कराए छॾियो। हाणे मां अस्पताल पे वियुसि। अस्पताल केरु आ? सदोरी भी ज़ख्मी आहे छा? बाबा अस्पताल में सालार, महरूब ऐं सुल्तान आहे। तव्हां को बि फिक्र न कयो। अवां जी जेका सदोरी आहे न, एतिरो जल्दी कोन मरंदी। अञा अलाए केतिरा मराईंदी। पर पुट ही वक्त जज्बात जो नाहे, होश ऐं हवास में रहण जो। खबरदार जोड़ी का गलती कई अथई जेका दाग पण जे असांजे निरड़ ते लगे। बाबा मां होश हवास में आहियां। मां पंहिंजे सीने मथां पत्थर रखियो। तोखे ईअं ई करणो पवंदो। बाक़ी नादर जो असांखे अफ़सोस आहे। नादर ग़लती कई। नादर जेकॾहिं असांखे वठी हलिया न त नादर खे कुझु बि कोन थिया। नादर खे इहो अंदाज़ो हुयो त गुलू किथे हूंदो, छो जो नादर गुलू जो दोस्त हो। पोइ तव्हांखे कीअं ख़बर पई त सदोरी खे गुलूअ किथे रखियो आहे? असांखे बि खुड़क पई, पर असां जॾहिं उते पहुतासीं न त
तो सब कुछ खत्म थी चुको। नादर गुलूअ खे ज़ख़्मी कयो, गुलू भॼी वियो, पुलिस अची पहुती, पोइ असां वञी मालकी कईसीं। लेकिन नादिर वटि हथियार हो, उनखे ज़ख़्मी छो कई? मारे छॾे था? बाबा ईअं बि त थी सघे थो, नादर गुलू खे सम्झाइण जी कोशिश कई हुजे। ख़ैर हू पाण में दोस्त हो। पुट हक़ीक़ी ख़बर त तॾहिं पवंदी न जॾहिं सदोरी ऐं नादिर बयान ॾींदा। बाबा छॾ ॿियनि ॻाल्हि, हलिया त हाणे हलो अस्पताल। उठ। बाबा तव्हां मरीज़ अटेंडेंट खे ॿुधायो जेकी वार सदी सां गॾु आहिनि, उनखे ॿुधायो तव्हांजो मरीज़ जो इलाजु थी चुको आहे, मरीज़ में इम्प्रूवमेंट अची वई आहे, मरीज़ काफ़ी बहितर आहे। हाणे जेकॾहिं चाहिनि त पंहिंजे घर वठी वञनि, मरीज़ ठीकु आहे, मुंहिंजे तरफ़ां डिस्चार्ज। मां दुनिया खे हक़ीक़त कीअं ॿुधायां त नादर मुंहिंजो मुड़ुसु आहे। मां नादर सां शादी कई आहे। ही खून बि मूं ई कयो आहे, नादर नाहे कयो। मां पंहिंजो ॾोह पंहिंजे प्यार जे मथां कीअं थी मड़े सघां? सूबेदार असां यारनि जा यार आहियूं, खाईंदा बि खुली आहियूं त खाराईंदा बि खुली आहियूं। मुंहिंजा माण्हू तुंहिंजे लाइ बंदोबस्तु करणु विया आहिनि। सालार खान, मूं तव्हांजी वरी हाक ॿुधी आहे, तरह जा चङा मटा सभु मूंसां मिलण ईंदा, पर मूं जहिड़ो तव्हांजो नालो ॿुधो न, उन खां वधीक तव्हां सखी आहियो। बसि बाबा, तव्हां जहिड़नि भाइरनि जूं दुआऊं आहिनि। भला केस जो छा था कयो? जीअं तव्हां चवंदव तीअं ई थींदो। भला तव्हांजो मुंहिंजी हेॾी वरी ख़िदमत कयो था, मां तव्हांखे नाराज़ कंदुसि? सलाम आहे सूबेदार साहिब, तो ते सलाम आहे। तो जहिड़ा ऑफिसर किथां लॻा? असुल सालार खान जी दिलि खटे वए दिलि अॼु तूं। सालार साईं, पर हिकु ॻाल्हि आहे, कमु त ॾाढो ॾुखियो आहे, छो त खून जो मामिलो आहे। अड़े बाबा, परवाह छो थो करे? इन गुलूअ जो नको ओही नको वाही, केरु विढ़ंदो हिन जो केस? बसि मूं वारो भाउ थोरो जज़्बाती हो, हणी धक उफट मारे छॾियईंसि। पर सूबेदार साहिब, हिन गुलूअ बि त ख़राबु कमु कयो न। असांजे राज जे न्याणीअ में हथु विधो हुअईं। 3 ॾींहं असांजे ॻोठ जी लॼ हुन क़ैद में बंदि करे रखी हुई। सालार साईं, तव्हां फ़िकिर ई न कयो, केस पाण ई लहे मटे वेंदो। सम्झ त कुझु थियो ई कोन हो, बसि रुगो मथियनि ऑफिसरनि खे माठ करण जे लाइ। तूं हिन जो हल्को न कर, तुंहिंजी अमानत तुंहिंजे घर पहुची वेंदी। वे जाड़ा खान कुत्ते के झल असां मोटी आयासीं। मुझे उदे कुत्ते जी कहिड़ी ज़रूरत आहे? शींहुं मुड़ुस जो घर में वेठो आहे। पर ॿुध, अॼु सफ़ा ये मुंहं मां तजला पियो था निकिरनि। तजला आहे त ख़ैर, तो वारी थियण वारी नुंहुं ख़ैर सां माग ते मोटी आई आहे। ॿिली सव कुआ खाई हली आहे हज ते। हाणे गुजारतुनि में न ॻाल्हाए, ईअं न थिए मुंहिंजो बिगुल फिरे त ॼाण तोखे बि चीभट झिरकी वांगुरु चीं चीं कंदी वती। चीं चीं तो वारी सदोरी ख़ैर सां चवनि था मोटी आई आहे। गुल्लू अगवा करे वियो हुअसि। इहो नादिर खान आहे न, इहो मोटाए आयो अथसि। कीअं न मोटाईंदो? ॾिस न, इहो गुल्लू आहे न, इहो नादर जो दोस्त आहे। अगरि न मोटे आहे न या छोरी, त पोइ नादर ते बि छंडा पवनी आहे। हा, पर अदा चवनि था नादिर खान बि बचण जहिड़ो न आहे। सालार खान कराची खणाए वियो अथसि। मुरादी, ॻाल्हि मूंखे मिड़ई कुझु सम्झ में घटि थी अचे। इन में सम्झ जी कहिड़ी ॻाल्हि आहे अदा? ॻाल्हि सफ़न सफ़ा पई आहे। इन छोरे जूं अखियूं अॻु में ई सदोरी में हुयूं, पर इहा सदोरी गाह ई कान विझंदी हुयसि। हाँ, हिते ई त ड्रामो आहे। ॾिस न, पाण में ठाऊं, जेकॾहिं सदोरी अगवा थी आहे त पोइ अगवा थींदे कंहिं हुन छोरीअ खे ॾिठो ई कोन्हे। हा, साल हिते पैदा थो थिए,
त 100 मायूं वेठियूं आहिनि, के भतु पे थियूं ॻाइनि, के लाॾा पे थियूं ॻाइनि, के नचनि पे थियूं, कुॾनि पे थियूं। उन्हनि 100 ॿिनि मायुनि जे विच मां छोरी कीअं थी अॻुवारे? के सभु अंधा या का ख़बर कान। ॿी ॻाल्हि आहे, न का कूक थी, न को रड़ो राड़ थी, ॻाल्हि में को चक्कर थी। हई अदा ॻाल्हि वॾी करे छॾई। हे दिमाग़ अथई शैतान जो घर। इहा ॻाल्हि त मूं सोची ई कान। अधी कुझु सोच, इहो ड्रामो न पर सोप सीरियल अथई, सोप सीरियल। वाकई अदा सही थो चवी, सोचणो पवंदो। आओ बाबा, बाबा मूं ते एतबार कयो। बाबा मूंखे कसम आहे मुर्शिद जो, मां कूड़ नथी ॻाल्हायां। मूंखे गुलू अगवा करे वियो। बस पर चई छॾियो, समझ लो हथे लीक अची वई। तूं ॾोही आहीं, तुंहिंजो वनवा हुयो। गुलू कॾहिं कीअं किथां आयो जो तोखे अगवा करे वियो? तूं बाबा जे अखियुनि में धूड़ नथी विझी सघीं, पर परुअ जे अखियुनि ते अकुल जो चश्मो चढ़ियल आहे। इहा ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। बस कर परू, तुम भी पंहिंजे पुट तां पलो न खणो। जेको थियणो तो थी वियो। जेकॾहिं दुनिया सम्झे पई त सदोरी बेगुनाह आहे, त पोइ तूं पाण खे छो थो ख़्वार करी? हक़ीक़त कुझु बि हुजे, पर असांखे इहा ॻाल्हि तस्लीम करे पवंदी त सदोरी बेगुनाह आहे। बाबा मूं बस कई मूं, पर अव्हां जूं अखियूं खुलियल हुजनि। अव्हां जे अखियुनि ते इहा शफ़क़त जी पटी ॿधल न हुजे। तोखे कहिड़ी ख़बर त हिकिड़े पीउ जे दिलि तां छा गुज़री रही आहे? तोखे कहिड़ी ख़बर त पीउ जो दर्द छा थींदो आहे? बाबा, अदा, तव्हां ॿई मूंखे माफ़ कयो। मां जहिड़ी बि आहियां तव्हांजी इज़त शायदि लिखण वारे मुंहिंजी क़िस्मत ई अहिड़ी लिखी आहे। केड़ा ॾोह केड़ियूं माफ़ियूं, अंदर तो बोर बोर थी वियो न। हाणे छा थींदो? अहिड़े न्याणियुनि जा अफ़ाल ॾिसी दिलि त चवंदी आहे अहिड़े न्याणियुनि खे ॼमण महिल हिड़ीअ ते न ॾेई उन महिल मारे छॾिजे। सब्र कर पुट, जेको थियो सो थियो। हाणे छा थींदो? सब्र कर पुट, सब्र कर। बहरू तू अची वई है? कीअं आहे नादिर? सालार किथे आहे? भाॼाई नादिर जो हाल कोन्हे। भाॼाई दुआ कर। बहरू तू हिम्मत न हार। तुंहिंजे भाउ मुड़सीअ जो कमु कयो आहे। अल्लाह कंदो त गाज़ी थी मोटंदो। नादिर हक़ ते विढ़ियो आहे। हुन हिन ॻोठ जी इज़त खे बचायो आहे। हाँ भाॼाई, पर मूं नादिर खे भेण बणिजी न मां बणिजी पालियो आहे। तंहिं करे मां उन जो दर्द ॾिसी नथी सघां। बहरू अल्लाह रहम कंदो। अल्लाह कंदो त नादिर ॾींहं ॿिनि में असां सां गॾु हूंदो। असीं सभु गॾिजी नादिर जी डिघी ॼमाइण लाइ दुआ था घुरूं। चवंदा आहिनि त दुआउनि सां तक़दीर जा रुख बदिलजी वेंदा आहिनि। हाँ भाॼाई, मुरादे ॾिना पोइ कर त मौलवी साहब खे घुराए ऐं घर में क़ुरान खानी करायूं, दुआ करायूं त नादिर जल्दी ठीकु थी वञे। चवंदा आहिनि त मासूम ॿारनि जूं दुआऊं जल्दी क़बूल थींदियूं। सालार कॾहिं ईंदो? हाँ, सालार बि ॾींहं ॿिनि में अची वेंदो। अच्छा हाणे तूं आराम कर त मां मुरादीअ ॾांहुं माण्हू मोकिलियां थी। ॿुधे नथो? केॾी देर खां सॾियां थी। ॿियो को कम अथई? बिना कम जे तोसां ॻाल्हाए त सघां थी न। मां एॾो वांदो न आहियां। गोहर, आखिर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जो तूं मूंखां ईअं सफ़ा खफ़ा थी वियो आहे? ॾोह कंहिंजो बि हुजे, जॾहिं वास्तो ई नाहे रखणो त पोइ वक़्तु ज़ियान छो कजे? गोहर सदोरी बेगुनाह आहे। उहा त अगवा थी वई हुई।
ऐं जे ॾोह अथसि बि त हूअ त पंहिंजी क़बर में वेंदी न। घणे कूड़ ॻाल्हाइण सां सच नाहे लिकंदो। सदोरीअ गुनाह कयो आहे, दाऊं करे तव्हां सच खे लिकाए नथा सघो। वॾे शोर में सच दफ़न नाहे थींदो। त छा हाणे मां तुंहिंजो इंतज़ार न कयां? तुंहिंजे पीउ जे शर्त मुताबिक़ असां हाणे शादी नथा करे सघूं। त छा हाणे तव्हां सदोरी जो संग बि न वठंदव? न, किनी मच्छी घर में आणींदासीं न त असांजो सॼो घर बदबूदार थी वेंदो। त पोइ मुंहिंजो छा थींदो? सभु कंहिंजो अलाह मालिक आहे। जीअण जा जतन हुए केॾा करे थी, रोज़ जिए थी, रोज़ मरे थी। सुहिणी सदा सिंध जाई, सुहिणी सदा सिंध जाई, सुहिणी सदा सिंध जाई। हाणे तू फिक्र न कर, पुलिस जो मसलो भी हल थी वियो। अलाह कंदो त नादर भी ठीक थी वेंदो। इहा त ॻाल्हि ठीकु आहे, पर हिन निभागी सदोरी जो छा कयो? सदोरीअ जी शादी था कराए छॾियो। ॿियो सदोरीअ खे छा था करे सघो? शादी? हिन निभागी सां शादी कंदो केरु? वारिस ॿियो केरु? सदोरी वारिस जी मंगेंदी आहे, उन सां शादी था कराए छॾियोसि। हाणे वारिस बि सदोरी सां शादी न कंदो, छो जो सदोरी ऐबदार थी पई आहे। सदोरी जे दामन ते अहिड़ो त दाग लॻी चुको आहे जेको सिर्फ़ सदोरी जे रत सां ई धोई सघिजे थो। हरगिज़ न परो, ईअं सोच बि न, ईअं कॾहिं बि कोन थींदो। मज़लूम खे मारण मुड़सी न आहे, इहो तूं भाड़ियाप वारो कमु कॾहिं बि न कजांइ। सुल्तान, तूं मुंहिंजी ॻाल्हि छो नथो सम्झी? माण्हुनि जा वात बंदि करण जे लाइ सदोरी खे मरणो पवंदो। सदोरी बेगुनाह आहे ऐं मां कंहिं बि बेगुनाह जे मथां तोखे ज़ुल्म करण कोन ॾींदुसि। त पोइ ठीकु आहे, दुआ कर त मुंहिंजो रत थधो थी वञे, मुंहिंजे अंदर जी बाह ठरी पए। अलाह सणाई कंदो, तूं रुगो सब्र कर। सारा खान, नादर हाणे ठीकु आहे, हू खतरे खां ॿाहिरि आहे। राजा पर नादिर अञा ॻाल्हाए बि कोन थो, पर हुनजा ज़ख़्म बि ठीकु कोन्हनि के। ज़ख़्म आस्ते आस्ते ठीकु थींदा। बाक़ी रही ॻाल्हि ॻाल्हाइण जी त छा डॉक्टर साहब? नादर हाणे ॻाल्हाए कोन सघंदो। छा जो मतलब नादिर गूंगो थी वियो? नादर जी यादाश्त हाणे ख़तम थी चुकी आहे। न हू असांखे सुञाणे सघे थो ऐं न ॻाल्हाइण जी सघ रखे थो। डॉक्टर साहब, नादिर असांखे सुञाणे ई नथो? इहा ख़बर ई न आहे त मां हुनजो भाउ आहियां। बिल्कुलु ईअं सम्झो त नादर नओं ॼावल ॿारु आहे, हिन दुनिया खे पहिरियों दफ़ो ॾिसी रहियो आहे। त इहो ॾाढो बुरो थियो डॉक्टर साहब। साला खान, इहो दिमाग़ी केस को पहिरियों न आहे। दिमाग़ जी इहा इब्नॉर्मलिटी केतिरनि ई मरीज़नि खे थी चुकी आहे, पर आहिस्ता आहिस्ता उहे माण्हू ठीकु थी विया ऐं पंहिंजनि खे सुञाणण लॻा आहिनि। वक़्तु गुज़रण सां नादर बि ठीकु थींदो। ठीकु आहे डॉक्टर साहब, जेका असांजी क़िस्मत। तव्हां जे करे चाहियो त वञी सघो था, हिकु हफ़्ते खां पोइ चेक वरी करायो। ठीकु आहे। सलाम वडेरी। वालेकुम अस्सलाम सुल्तान। ॾे ख़बर सदोरी कीअं आहे? दरअसल सदोरी ठीक हूंदी, पर चाचे सालिया जे घर मुंहिंजो अचण वञण न आहे। बसि परू भाउ मुंहिंजो दोस्त आहे, उहो जीअ में जायूं ॾींदो आहे, उन सां कुझु ॾुख सूर सलींदो आहे।
सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।